मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कीन आई अदे अलाह ने असांखे रस्ते मां मोटाए को छॾियो। माणिक पीउ, मूंखे पाण अॼु ॾाढी सिक हुई त वञी पंहिंजी राजा खे ॾिसंदसि, पर राजा जी त असांखे हवा ई कीन लॻी। मूं तोखे अॻे ई चई छॾियो हे हाजी साहब वारा सुठा माण्हू कीन आहे। अदे अल्लाह ने जी का मजबूरी आहे, मस मस त वीचारो वञी रोज़गार सां लॻो आहे, किथे हुनखे ढिॼ आहे त तड़जी न वञे। पर अहिड़ी नौकरी बि कहिड़े कम जी जो पंहिंजा रिश्ता ई विसारे छॾे। माणिक पीउ, भुख बुछड़ी टोल ताना बि दीवाना करे छॾे, भुख में त नांग बि पंहिंजा बच्चा खींदो आहे। जेकॾहिं अते अल्लाह ने असांखे रस्ते मां मोटाए छॾियो त कुझा थी पियो। घणो कुझु थी पियो आहे। अॼु अल्लाह ने खां मुंहिंजी दिलि खटी थी पई आहे। आस्ते आस्ते ॻाल्हि पुराणी थी वेंदी, सभु कुझु ठीकु थी वेंदो, तूं एतिरो परेशान की न थी। सोच रहे ॿ टे दफ़ा पहिरां बि आया आहियूं, चाचो अलाए ॾिनो नज़र नथो अचे। वीचारो काको अलाए ॾिनो, ही गोठ छॾे हलियो वियो, ही हाजी साहब जे फार्म ते रहियो आहे। पर छो? वीचारे अलाह ॾिने खे अची भुख न पलियो, ऐं मां घर में अची ॾाढो तंग कयो, पंहिंजी जान बचाए वञी हाजी साहब जे फार्म ते रहियो आहे। पर मांगर छो तंग कयो? बस साईं, अवां इन ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो। अचो मूं सां गॾु, तव्हांखे ॿिया घर बि ॾेखारियां। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।